अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 नवंबर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जसाफ़ आरिसर जे एहतजाजी मार्च जी मटियारी भरिसां रस्ता रोक, लाठी चार्ज, 2 शागिर्दनि समेत 50 खां वधीक अॻवान गिरफ़्तार, टंडे अलहयार भरिसां छॾियो वियो। थाणे बुलाखान में मोहब्बत सिंध जलसे में शिरकत लाइ वेंदड़ अयाज़ लतीफ़ पलीजे जे काफ़िले खे पुलिस रोके वरितो। 27वीं आईनी तरमीम जो मसवदो वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी बाद सेनेट में पेश। सिंध जे सियासी समाजी ऐं वकील तनज़ीमनि 27वीं तरमीम जे मसवदे खे मुकमल तौरु रद्द करे छॾियो। एहतजाजी तहरीक जो ऐलान। नामियारे लेखक ऐं कहाणीकार अमर जलील जी सालगिरह मल्हाई वई, सगा पारां तक़रीब मुनक़िद। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जसाफ़ आरिसर पारां भिटशा खां शुरू कयल सिंध शागिर्द मार्च मटियारी में राति गुज़ारण बाद रवानो थियो त पुलिस जी वॾी नफ़री मार्च खे घेरे हेठि हाणे छॾियो। मटियारी किरास करे छॾण मोरी वटि मार्च पहुतो त पुलिस नफ़रीअ लाठी चार्ज कई ऐं तशदुद खां पोइ 2 शागिर्दनि समेत 50 शागिर्दनि खे गिरफ़्तार करे क़ैदी वैन में टंडे अलहयार तरफ़ खणी वई, जॾहिं त जसाफ़ जे मरकज़ी सदर असद सिंधियार चयो त पुलिस नारी तहरीक जे अॻवाननि किरन निज़ामाणी, नादिया जोयो ऐं जसाफ़ जे मरकज़ी अॻवाननि एडवोकेट अली उमराणी, आकिल कलहोड़ो, इबरार शाह, साहिल फिलपोटो, कैलाश महताब डाहिरी समेत 50 शागिर्दनि खे गिरफ़्तार करे गुम कयो। गिरफ़्तार थियल कारकुननि में मंसूर अली रज़ा, फुरकान, लाला अरसलान, फराज़ तुनियो, काशिफ़ लाशारी, निसार चांडियो, नादर भेलार, सराय कुमेल ऐं ॿिया शामिल हुआ। असद सिंधियार मूजिबि पुरअमन मार्च ते लाठी चार्ज करे गिरफ़्तारियूं कयूं वियूं, जेको रियासत जो जबर जो वाज़िह मिसाल आहे। हुन चयो त मार्च जा 7 नुक़्ता हुआ, जिन में तालीमी इदारनि मां फुर्सी जी निकाली, सिंजे ज़मीनुनि ते वालार रोकणु, शागिर्द यूनियन जी बहाली ऐं शागिर्दनि खे हिरासा करण जो सिलसिलो बंदि करणु शामिल हो। मार्च खे सिंध यूनिवर्सिटी जामशोरे ते ख़त्म करणु हो, पर मटियारी में रियासती ॾाढ ज़रिए उनखे ज़ोरी रोकियो वियो ऐं कारकुननि खे गिरफ़्तार करे पुलिस खंभे खणी वई हुई, जॾहिं त नामियारे लेखक ताज जोयो ऐं 2 जी शख़्सी ज़मानत ते गिरफ़्तार अॻवाननि ऐं कारकुननि खे टंडे अलहयार भरिसां आज़ादु कयो वियो। पुलिस जी कार्रवाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पिणु सिंध आलाजी आॾो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो हयो, जंहिं सबबि रोड ॿिन्ही पासनि खां बंदि थी वियो ऐं गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। DSP कोटड़ी शाहनवाज़ जोखियो शागिर्द अॻवान सां ॻाल्हियूं कयूं, पर शागिर्दनि गिरफ़्तार अॻवाननि जी आज़ादी ताईं धरणो ख़त्मु करण खां इनकार करे छॾियो, जॾहिं त गोलार्ची में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। गोलार्ची में जसाफ़ ऐं जिस्कम आरिसर पारां इस्माइल नाज़ नुतकाणी, महफ़ूज़ सिंधी ऐं 2 जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस एहतजाज करण ते जस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन इस्माइल नाज़ नुतकाणी, ज़िले सदर महफ़ूज़ सिंधी, नायब सदर लाल बख्श चांडियो, नवीद समो, लीमो भील, पीरज़ादो चांडियो ऐं 2 ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो। सिंधी शागिर्द सथ पोरियत मज़ाहिमत तहरीक ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां पिणु पुलिस जे अहिड़े अमल जी मज़मत कई वई ऐं गिरफ़्तार कारकुननि खे आज़ादु करण जो बि मुतालबो कयो वियो, जॾहिं त सिंधियन नेशनल कांग्रेस ऐलान कयो त असां जस्कम आरिसर पारां ऐलानियल एहतजाज जी हिमायत करियूं था ऐं पंहिंजे कारकुननि खे हिदायत करियूं था त हूअ भरपूर शिरकत कनि। असीं
पुलिस जे तशदुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जसकम आरिसर पारां पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। जसकम आरिसर जे चेयरमैन असलम खैरपुरी चयो आहे त जसकम जसाफ वर्करनि समेत ॿियनि समूरनि क़ौमी कारकुननि खे अपील थी कजे त भिटशाह खां निकिरंदड़ सिंध शागिर्द मार्च खे मटियारी जे वेझो छंडण मोरी ते रोके कारकुननि खे गिरफ़्तार करे खंबे वञण जी मज़म्मत करियूं था। उन ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि। क़ौमी कारकुन पंहिंजे साथियुनि जे एहतिजाज जो हिसो बणिजी अमली मैदान में अचनि। सिंध शागिर्द मार्च ते पुलिस जी चढ़ाई, जसाफ नारी तहरीक जे अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जसकम यूनिट खोरवाह पारां पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर बठोर में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी देशी फरहान सुमरो, नवीद चांडियो, सफ़ीर, मासूम ज़ौर, अकरम ज़ौर ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंध सभा चेयरमैन आसिफ़ जरवार पिणु जसाफ आरिसर जे मार्च ते तशदुद जी मज़म्मत कई आहे। औरतनि लाइ जाखोड़ींदड़ समाजी अॻवान आयशा धारेजो चयो आहे त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो पीपी सिंधियुनि जी हुकूमत हूंदे सिंधियुनि जूं औरतूं गिरफ़्तार करे गुम कयूं वियूं आहिनि। शागिर्दनि खां आख़िर अहिड़ो कहिड़ो तव्हांखे ख़ौफ़ आहे? औरत कारकुन आज़ादु थियनि या न, पर सिंध हुकूमत ॾेखारे छा पई? जसाफ जे पुरमन शागिर्दनि ऐं जीए सिंध नारी तहरीक जे अॻवान किरण निज़ामाणी, नादिया जोयो ऐं अलाह बचाए खे पुलिस तरफ़ां अणॼातल हंध ॾांहुं खणी गुम करण जी मज़म्मत करियूं था। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे चीफ ऑर्गेनाइज़र मुबीन सिंधी ऐं मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जखड़ गॾियल बयान में चयो आहे त जसाफ आरिसर मर्कज़ पारां भिट शाह खां सिंध यूनिवर्सिटी ताईं ऐलानियल सिंध शागिर्द मार्च खे शुरू खां हिरास करण जी कोशिश करण ऐं हींअर मटियारी वेझो सिंध शागिर्द मार्च जे पांधीड़नि ते रेंजर्स ऐं पुलिस पारां लाठी चार्ज करे गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन सम्झे थी त हीअ रियासती गुंडागर्दी ऐं ॾाढ मुड़सी आहे, जिते लतीफ़ साईं जे आगंद मां प्यार, अमन ऐं सुख शांति जो पैगाम खणी वेंदड़ पुरमन शागिर्दनि मथां ही ज़ुल्म हिन रियासत जो भयानक चहिरो असांजे साम्हूं आणे पियो। असीं शागिर्दनि जी फौरी तौरु आज़ादी जी घुर कंदे खेनि बिना कंहिं रस्ते रोक जे पंहिंजो तय कयल सिंध शागिर्द मार्च मुकमिल करण ॾियण जी घुर करियूं था। सिंध में रियासती जबर मुसलसल वधंदो पियो वञे। हर एहतिजाजी काफ़िले, एहतिजाजी तहरीक ऐं हुकूमत मुख़ालिफ़ सरगर्मी खे ॾाढ जे ज़ोर ते रोकण जी कोशिश कई पई वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह नामियारे क़ानूनदान अयाज़ लतीफ़ पलीजो जो थाणे बुलाखान रोड ते वॾनि पुलिस अटालनि सां रस्तो रोकियो वियो। अयाज़ लतीफ़ पलीजो पुलिस जूं रुकावटूं टोड़े जलसेगाह पहुतो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी तर्जुमान अशरफ पलीजे चयो त 27वीं आइनी तरमीम ज़रिए इंसाफ़ ऐं जमहूरी जे क़त्ल ख़िलाफ़ वसीलनि ऐं वहदत जे लाइ थाणे बुलाखान में हज़ारे माण्हुनि जो जलसे आम मुनक़िद थियणो हो, जंहिं लाइ अयाज़ लतीफ़ पलीजो वञी रहियो हो त क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जी रस्ता रोक कई वई। उनखां अलावा कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ अवाम जे काफ़िलनि खे रोकियो वियो। क़ौमी अवामी तहरीक पारां अहिड़े रियासती ॾाढ जी मज़म्मत कई वई, जॾहिं त थाणे बुलाखान जे SHO जलसेगाह में पहुची साउंड सिस्टम पिणु बंदि करायो। कारकुननि खे हिरासां करे कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं। जॾहिं त ॿिए तरफ़ अयाज़ लतीफ़ पलीजे उन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त केतिरियूं बि रुकावटूं विधियूं वञनि, थाणे बुलाखान पहुची जलसे आम ज़रूरु कबो। कोहिस्तान जा गैरतमंद बाशूर माण्हू हिन जलसे में पहुची जलसो कामयाबु कंदा। जॾहिं त जलसे में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई, जंहिंखे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त रियासत हाणे ॾाढ ते लही आई आहे। सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध जी वहदत ते हमिलो कयो पियो वञे। 27वीं तरमीम खे जमहूरी क़दरनि ते राताहो सम्झूं था। सिंध जा वसीला सिंध जे माण जा आहिनि, पर उन्हनि ते
कब्ज़ो करे सिंध जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त सौदो कनि, सिंध जो आवाम सौदो न कनि। सिंध जो आवाम सम्झे थो त वतन, क़ौम, वसीला, वहदत उहा वधीक अहम आहे। इक़्तिदार वारीअ जी मुठ आहे। इक़्तिदार अॻूणनि कई 100 सालनि में वज़ीर आज़म, वज़ीर आला माण्हू आया, उहे अॼु किथे आहिनि? इक़्तिदार वारीअ जी मुठ मां वेही वेंदो, पर जे वतन ऐं वसीला तव्हां विकिया त उहो नाक़ाबिले दुरुस्तगी, बर्बादी ऐं तबाही जो पैगाम। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त इहो ड्राफ्ट ज़ाहिर करे। आउं तव्हांजे ज़रिए मुतालबो थो कयां हिननि सभिनी चैनल जे ज़रिए त अॼु राति पधिरो कयो ड्राफ्ट लिखत में त कंहिंजूं मंज़ूरियूं पिया ॾियो। लिकायो छो था? पंहिंजे वतन वासी 25 करोड़ माण्हुनि खे छो था लिकायो? असांखे हिन सां वास्तो कोन्हे त तव्हां वफ़ाक़ी वज़ीर घणा था करायो, घणा था घटायो, कहिड़ो उहिदो कंहिंखे था ॾियो, कहिड़े उहिदे जी मुदत कहिड़ी था वधायो। टिनि शयुनि सां असांखे दिलचस्पी आहे, जमहूरत, अदलिया ऐं उन्हनि सभिनी खां वधीक सिंध जा मफ़ाद ऐं ॿियनि सभिनी नंढड़नि सूबनि जा मफ़ाद। रुॻो सिंध न, असांखे आम पख़्तूननि जा मफ़ाद, आम पंजाबी मज़दूरनि ऐं हारियुनि जा मफ़ाद ऐं आम बलोचनि ऐं आम सराइकिन ऐं आम कश्मीरनि ऐं आम गिलगितनि जे मफ़ादनि सां बि असांखे मोहबत आहे। उहे आम माण्हुनि जा मफ़ाद असांजा। तंहिंजे करे वाज़े कयो, ड्राफ्ट पधिरो कयो, सिंध जे या पाकिस्तान जे माण्हुनि साम्हूं तरमीम में छॾियो। ॿी ॻाल्हि त कैनाल ठाहींदासीं, ओचितो माठ थी वियो। कैनाल त कमु तव्हीं हलायो पिया, सिंध जे हिसे जो पाणी त तव्हीं चोरायो पिया। सिंधियुनि खे वात में ख़ुशी ॾेई करे कैनाल बंदि थी आहे, फलाणा थी आहे। जे कैनाल बंदि थिया ऐं जे इर्सा सिंध सां इंसाफ़ कयो त सिंध जी पती जो पाणी केॾां वियो? सिंध जे टे लैंड्स में, सिंध जे ज़िलनि में पाणी छो कोन्हे? ऐं फार्मिंग जे ख़िलाफ़ निकिता, कारपोरेट फार्मिंग, पोइ ज़मीनूं ॾियण जा त नोटिफिकेशन निकिता, सिंधियुनि टपा ॾिना, एहतजाज कयो सभिनी, पोइ उहे कैंसिल थियण जा नोटिफिकेशन केॾा विया? हर ज़िले में 50-50 हज़ार, 30-30 एकड़ ॾिनो पियो न, उहे वापसि थियण जा नोटिफिकेशन, हुनजा ऑर्डर केॾा विया? सिंधी माण्हू रुॻो हकलू बकलू करे पियो हलियो वेंदो आहे। असीं उहे न आहियूं। असीं चऊं था उहे लिखत में ॾेखारियो न त इर्सा जूस शेयर ॾे पई पाणीअ जो ऐं मनसूबो ख़तमु थी वियो, ऐं ॾेखारियो न त ज़मीनूं वापसि थियूं। ऐं जेको मेरिट तबाह कयो अथऊं, सिंध जे नौजवाननि जी रोज़ीअ जो रस्तो सरकारी नौकरियूं ऐं प्राइवेट सेक्टर जूं नौकरियूं आहिनि। प्राइवेट सेक्टर में सिंधी में कहिड़ियूं नौकरियूं? ही वज़ीर आला वेठो आहे। वज़ीर आला साहिबु ॿुधाए त कराची जे कारपोरेट सेक्टर में, फार्मास्यूटिकल्स में, कराची जे पेस्टिसाइड जे इंडस्ट्री में, कराची जे लांड्री ऐं कोरंगीअ जी इंडस्ट्रीज़ में, नूरियाबाद जी इंडस्ट्रीज़ में, कोटड़ी जी इंडस्ट्रीज़ में सिंध जे नौजवान खे कहिड़ी नौकरी आहे? आई कान्हे। सिंध जे सियासी समाजी तनज़ीमनि पारां 27वीं तरमीम खे रद्द कयो वियो आहे, जॾहिं त एहतिजाजी तहरीक जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सिंध सूबे जे सख़्त एतिराज़नि बावजूदि वफ़ाक़ी काबीना मां मंज़ूरी बाद 27वीं आइनी तरमीम जो मसवदो सेनेट में पेश कयो वियो। सेनेट में पेश कयल मसवदे में फ़ौजनि सां लाॻापियल आइन जे आर्टिकल 243 में तरमीम, आइनी अदालत जे क़याम ऐं हाई कोर्ट जे जजनि जे मुक़ररनि ऐं बदिलियुनि बाबति तजवीज़ूं शामिल आहिनि। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सेनेटी इजलास दौरान पंहिंजी तक़रीर में चयो त 27वीं आइनी तरमीम जो मसवदो सिर्फ़ु तजवीज़नि ते ॿधलु आहे। जेसिताईं पार्लियामेंट मां अक्सर जी हिमायत हासिल न थींदी, तंहिं वक़्त ताईं उहो आइन जो हिसो न बणिजंदो। हुन चयो त आइन जे आर्टिकल 243 में तरमीम ज़रिए आर्मी चीफ खे चीफ ऑफ दी डिफेंस फोर्सिस बणाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी आइनी अदालत जे क़याम लाइ आइन जी 40 शिकिन में तब्दीलियूं करणु ज़रूरी आहिनि। तरमीमी मसवदे मूजिबि हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि बाबति बि आर्टिकल 243 में तब्दीलियूं तजवीज़ कयूं वियूं आहिनि। उन तहत वज़ीर अज़म जी सलाह ते सदर आर्मी चीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस मुक़ररु कंदो। 27वीं आइनी तरमीम जे मसवदे मूजिबि हुकूमत खे इहो इख़्तियार हूंदो त हूअ हथियारबंद फ़ौजनि सां लाॻापियल ऑफिसरनि खे फील्ड मार्शल, मार्शल ऑफ एयरफोर्स ऐं एडमिरल ऑफ फ्लीट जे उहिदनि ते तरक़ी ॾेई सघे। फील्ड मार्शल जो उहिदो ऐं उन जूं सहूलियतूं ताहयात हूंदियूं, यानी फील्ड मार्शल सॼी उमिरि लाइ फील्ड मार्शल रहंदो। 27वीं आइनी तरमीम जे मसवदे में आइनी अदालत जो क़याम ऐं उन जे तरीक़ेकार बाबति बि वाज़िह तौरु ॿुधायो वियो आहे।
जॾहिं त तरमीमी मसवदे मूजिबि सुप्रीम कोर्ट जे असल इख़्तियार यानी पाण मुरादे नोटिस सां लाॻापियल आर्टिकल 144 खे ख़तमु कयो पियो वञे। क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त फील्ड मार्शल जो उहिदो ताहयात हूंदो आहे, पर दुनिया जे कंहिं मुल्क में उन उहिदे खे आइनी तहफ़ुज़ न ॾिनो वियो आहे। क़ानूनी माहिरनि इहा पिणु निशानदेही कई आहे त आर्मी चीफ खे बि वज़ीर अज़म जे बराबरि इख़्तियार ॾिना विया आहिनि, छो त हाणे नेशनल स्ट्रेटेजिक कमांड जी तैनाती बि उन्हनि जी सलाह ते थींदी। आइनी ऐं क़ानूनी मामलनि जे माहिर फैसल सिद्दीकी सवाल कयो आहे त जॾहिं आर्मी चीफ जो उहिदो ताहयात नाहे पर फील्ड मार्शल जो आहे त पोइ उहो कीअं मुमकिन आहे त तव्हां उन्हनि खे बार बार ख़िदमतनि में वाध न ॾियो। संदसि ख़्याल में इहो गैर मामूली नाहे, छो त माज़ी में बि फ़ौजी आमिर अयूब ख़ान, ज़ियाउल हक़ ऐं परवेज़ मुशरफ पाण लाइ आइनी तहफ़ुज़ हासिल कयो हो। हू चवनि था त उन्हनि वक़्त में बि उन्हनि पंहिंजे लाइ आइन में शिकूं शामिलु करायूं हुयूं ऐं हिन भेरे बि इहो ई अमल वरजायो वियो आहे। जॾहिं त सभ खां वधीक रद्द अमल सिंध मां ॾिनो पियो वञे ऐं सिंध जे सियासी समाजी तनज़ीमनि तोड़े वुकला तनज़ीमनि पारां सख़्त मुखालफ़त कई वई आहे ऐं एहतिजाजी तहरीक जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सिंध जे वकीलनि पिणु 27वीं तरमीम खे रद्द करे छॾियो आहे। 14 नवंबर ते एहतिजाजी रैली जो ऐलान पिणु कयो वियो आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासकेली जी रिपोर्ट मूजिबि हैदराबाद में कोठायल कन्वेंशन में आल सिंध लायर्स एक्शन कमेटी जे सेक्रेटरी एडवोकेट इसरार चांग, केबी लगारी, आमिर वड़ाइच, अल्ताफ़, सचल ऐवान, हसीब जमाली, हक नवाज़ टालपुर, सजाद चांडियो, अशरफ समो, मीर अहमद मगरियो, अशर, मजीद खोखर, बाबर मसूद, रसूल मेमण, सैद तारक शाह, अली अकबर बिरोही, जावेद बुलेदी, रशीद राजड़, लियाकत सहतो, मियाँ ताज महमद कीरियो, नूरुल हक कुरैशी ऐं ॿियनि वकीलनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तरमीम नामंज़ूर जा नारा पिणु हंया विया। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 27वीं तरमीम आइन ते राताउ आहे, असीं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। भरपूर मज़ाहिमत कई वेंदी। तरमीम सां अदालती निज़ाम खे मफ़लूज बणायो वियो आहे। को बि ग़ैरतमंद वकील तरमीम क़बूल न कंदो। रातो राति तरमीमूं आणे मुल्क खे टोड़ण जी साज़िश थी रही आहे। असां सिंध जे माण्हुनि सां गॾु बीठल आहियूं। बबरलो वारो धरणो विसरी वियो आहे छा? तरमीम वापसि न वरिती वई त हिकु भेरो ॿीहर रोडनि ते हूंदासीं। आल सिंध लायर्स एक्शन कमेटी जे सेक्रेटरी ऐं हाई कोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी इसरार चांग ऐलान कयो त 14 नवंबर ते तरमीमनि ख़िलाफ़ कासिमाबाद बाईपास ते कोर्ट खां रैली कढी धरणो हंयो वेंदो। ख़ैरपुर में पिणु 27वीं तरमीम ख़िलाफ़ सेशन कोर्ट खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी क़यादत सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट सैद जाफ़र अली शाह, एडवोकेट मंज़ूर हुसैन लाड़क, मोहम्मद जुमन सहतो, सैद अली आमिर शाह, जमील हैदर शर, गज़नफ़र अब्बास जतोई ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते सैद जाफ़र अली शाह ख़िताब कंदे चयो त अॼु खां तहरीक शुरू आहे। 27वीं तरमीम जो रस्तो रोकींदासीं। तरमीम जे ख़िलाफ़ जेका अॼु सुबुह फेडरल कैबिनेट ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान वीडियो लिंक ज़रिए निहायत शर्मिंदगी सां चवणो थो पए त कैबिनेट मंज़ूर करे वरिती आहे। 27वीं तरमीम असीं सम्झूं था त अदलिया जे अंदरि जेका रहियल खोयल थोरी घणी आज़ादी हुई उन जो हाणे जनाज़ो पढ़ण वञनि पिया 27वीं तरमीम जे लाइ, जंहिंमें मज़ीद हिकिड़ी फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाहिण वञनि पिया। सूबनि जा अख़्तियारात प्रोविंशियल ऑटोनॉमी ते हिकिड़ी कारी ज़रब लॻण वञे पई ऐं ॿियूं जेके तरमीमूं पेश कयूं वयूं आहिनि हिन वक़्तु मुल्क जे अंदरि मुल्क पहिरियों ई बहरान जो शिकार आहे। 26वीं तरमीम जे ख़िलाफ़ वकील पहिरियों ई सरापा एहतिजाज आहिनि
हाणे ही 27वीं तरमीम आणे करे असीं सम्झूं था त इहा उन्हनि कुवतुनि ऐं ताक़तुनि जी हरकत आहे जेके पाकिस्तान दुश्मन आहिनि, मुल्क दुश्मन आहिनि, सिंध दुश्मन आहिनि ऐं अवाम दुश्मन आहिनि। इन तरमीम जो न अवाम जे हुकूक सां कोई तालुक़ आहे, न मुल्क जे फलाह बहबूद सां कोई तालुक़ आहे। इहा तरमीम फ़क़ति ऐं फ़क़ति पंहिंजे ताक़त ऐं इक़्तिदार खे मज़ीद मज़बूत करण जे लाइ आंदी वञे पई ऐं असीं बावर करायूं था अॼु असीं इन तहरीक जो आगाज़ करे छॾियो आहे। खैरपुर बार जा वकील निकितल आहिनि। अॼु असांजी हैदराबाद बार जे अंदरि 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ कन्वेंशन वकीलनि जो नुमाइंदा उते हली रहियो आहे। असीं उन कन्वेंशन जी बि भरपूर हिमायत करियूं था। 12 तारीख़ ते असांजो कन्वेंशन कराची में थियणु वञे पियो ऐं इनशाला असीं रीजनल कन्वेंशन सखर ऐं खैरपुर जे अंदरि बि कॉल कंदासीं। तमामु नुमाइंदा वकिला जो मां अॼु हिन कारे ॾींहं ते ब्लैक डे ते जंहिं ॾींहुं फेडरल कैबिनेट इहा अमेंडमेंट मंज़ूर कई आहे ऐं हाणे या सेनेट ऐं क़ौमी असेंबली में टेबल करणु वञनि पिया, इन ॾींहं ते पाकिस्तानी क़ौम ऐं सिंध जे अवाम खे बि मैसेज ॾींदुमि त हाणे उथी बीहण जो वक़्तु आहे, पंहिंजे हुकूक जे लाइ आवाज़ उथारण जो वक़्तु आहे ऐं हुकूक कीअं मिलंदा आहिनि ऐं पंहिंजा मुतालबा कीअं मंझराइबा आहिनि इहो बबरले जे धरणे मां सिंध जे अवाम ऐं पाकिस्तान जे अवाम सबक़ सिखी छॾियो आहे। जिंदाबाद वुकला इत्तेहाद जिंदाबाद, वुकला इत्तेहाद जिंदाबाद, खैरपुर बार जिंदाबाद। असांजी हीअ तहरीक पूरे पाकिस्तान जे अंदरि स्टार्ट थी चुकी आहे ऐं इंशाअल्लाह इहा तहरीक तेसीं ताईं ख़तम न थींदी जेसीं ताईं इहा 26वीं तरमीम ऐं 27वीं तरमीम जो रस्तो नथो रोकियो वञे। सिंधियाणी तहरीक पारां 27वीं आइनी तरमीम सिंध में क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ऐं सिंधु दरिया ते धाड़े समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ ऐलानियल सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मारच जे हवाले सां अवामी जागरता मुहिम जारी आहे। इन सिलसिले में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ मल्लाह ऐं अवामी तहरीक कराची डिवीज़न जे सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल्ला बप्पड़ कराची डिवीज़न जो दौरो कयो। मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं कयूं। कराची बार एसोसिएशन ऐं कराची हाई कोर्ट बार में पिणु वकील सां मुलाक़ातूं करे खेनि शिरकत जी दावत ॾिनी। वकील मुनीर मलिक सां संस चैम्बर में मुलाक़ात करे खेसि मार्च में शिरकत जी दावत ॾिनी। गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त 27वीं आइनी तरमीम अदलिया ते हमिलो आहे। कुझु माण्हुनि खे एहतसाब खां आजो करे बादशाहत क़ाइमु कई वई आहे। हुन चयो त पीका एक्ट वसीले मीडिया खे अॻु में ई क़ैद कयो वियो हो। 26वीं आइनी तरमीम ऐं पोइ 27वीं आइनी तरमीम वसीले अदलिया खे मुकमिल तौरु हुकूमत जे मातहत कयो वियो आहे। अदलिया खे बि पुलिस ॼां करप्ट ऐं वरेरनि जो ग़ुलाम बणाइण जी साज़िश थी रही आहे। वफ़ाक़ी आइनी बेंच हुकूमत ख़िलाफ़ हिकु बि फ़ैसिलो नाहे ॾिनो। आइनी बेंच जा समूरा फ़ैसिला हुकूमती धुर जे फ़ाइदे वटां आया आहिनि। हाणे त वफ़ाक़ी आइनी अदालत जोड़ी पई वञे, जंहिंखां पोइ हुकूमती ज़ुल्मनि ख़िलाफ़ को बि माण्हू अदालत जो दर खड़काए न सघंदो। हुन चयो त 27वीं आइनी तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट अण ऐलानियल तौरु ख़तमु थी वेंदी। सुप्रीम कोर्ट सुप्रीम न रहंदी। आइनी अदालतनि खां पोइ इंसानी हक़नि वारे आइन जे आर्टिकल 199 खे अमली तौरु ख़तमु कयो वियो आहे। मुल्क में इंसानी हक़ मुअतल आहिनि। फ्री एंड फेयर ट्रायल जो तस्वर ई ख़तमु थी वियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह काउंसिल जो इजलास मरकज़ी इलेक्शन कमेटीअ जे मेंबर मुजीब माछी जी निगरानी हेठि ज़िले नवाबशाह जी चूंड थी गुज़री। हिकु भेरो ॿीहर ज़िले नवाबशाह जे सदर तौरु डॉक्टर ज़ैन भुट्टो चूंडिजी आयो, जॾहिं त सेक्रेटरी मुस्तफ़ा किरियो बिना मुक़ाबले चूंडिजी आयो। इजलास में ख़ुसूसी शिरकत मरकज़ी नायब सदर आरिफ न्याज़ आराई कई, जॾहिं त सिंध एक्शन कमेटी तरफ़ां ऐलानियल समूरी सिंध जे ज़िले हेडक्वार्टर अंदरि 11 नवंबर ते सिंध एक्शन कमेटीअ जे 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि में शिरकत जो फ़ैसिलो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त
असां सिंध ते कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी थियण न ॾींदासीं। नाअहल पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध खे तबाह करे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख, सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे मरकज़ी वाइस चेयरमैन सैयद ज़ैन शाह सां कराची में मुलाक़ात कई। मुलाक़ात में 14 नवंबर ते हैदराबाद में थियण वारे जलसे बाबति ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। अवामी वर्कर्स पार्टी जो मरकज़ी सदर कामरेड अख्तर हुसैन ॻोठ बाकर ख़ान निज़ामाणी पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। साणुसि गॾु फेडरल कमेटी जो अॻुवाण कामरेड जावेद अख्तर, कामरेड जमील शाहिद, कामरेड मीर हसन सिरेवाल ऐं ॿिया अॻुवाण मौजूदु हुआ। उन मौक़े ते पार्टी जो सूबाई सदर कामरेड काज़ी अली नवाज़ निज़ामाणी, कामरेड मुश्ताक निज़ामाणी, कामरेड सकीना बतूल ऐं ॿियनि मौजूदा आलमी ऐं मुल्की सियासी हालतुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। इजलास दौरान अॻुवाणनि ख़ासि तौर ते 27वीं आइनी तरमीम ते ॻाल्हाईंदे चयो त हीअ तरमीम अवाम दुश्मन आहे, जेका सूबाई ख़ुदमुख़्तियारी ऐं पोहरे तवाम जी नुमाइंदगीअ खे वधीक महदूद कंदी। अॻुवाणनि ज़ोर भरियो त मुल्क में तब्दीली रुगो मुनज़म ऐं मुतहद पार्टी जदोजहद ज़रिए मुमकिन आहे। कामरेड अख्तर हुसैन, काज़ी अली नवाज़ निज़ामाणी, कामरेड जमील शाहिद, कामरेड सकीना पंहिंजे ख़िताब में चयो त मौजूदा हुक्मरान तबिके जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जा मुफ़ाद बचाइण लाइ कमु करे रहिया आहिनि, जॾहिं त ग़रीब, हारी ऐं मज़दूर तबिका बदतरीन मुआशी बहरान जो शिकार आहिनि। पार्टी अॻुवाणनि वधीक चयो त मुल्क में हक़ीक़ी तब्दीली जो रस्तो सोशलिस्ट निज़ाम में लिकियलु आहे, जेको हर माण्हू खे इज़त, रोज़गार, मुफ़्त रिहाइश, तालीम ऐं सिहत जा बराबरि मौक़िया फ़राहम करे थो। उन मौक़े ते तइ कयो वियो त अवामी वर्कर्स पार्टी पंहिंजी जदोजहद खे वधीक मुनज़म कंदी, मज़दूरनि, हारियुनि, शागिर्दनि ऐं औरतुनि सां गॾिजी इस्तेसाली सरमाएदाराणी निज़ाम ख़िलाफ़ तहरीक खे अॻिते वधाईंदी। सिंध सागर पार्टी ज़िले नौशहर फ़िरोज़ जी इंतिज़ामी बॉडी जी चूंड पार्टी जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी अब्दुल जब्बार मंगरी ऐं सीनियर अॻुवाण मुजाहिद मंगणे जी निगरानी हेठि नौशहर फ़िरोज़ में थी गुज़री, जंहिंमें ईंदड़ 1 साल लाइ उहिदेदार चूंडिया विया। ज़मीर सिंधी सदर, मोर सिंधी नायब सदर, जानी मलाह जनरल सेक्रेटरी, नजीबुल्लाह जॉइंट सेक्रेटरी, शाहिद आलमाणी मीडिया सेक्रेटरी, कामरेड उमर इबूपोटो फिनांस सेक्रेटरी चूंडिया विया। गरजाणी में नवनि चूंडियल उहिदेदारनि खे पाबंद कयो वियो त सिंध दोस्त पोरियतनि ऐं नौजवाननि ताईं इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी जे फ़िक्र ते ॿधल पार्टी मंशूर खे पहुचाए खेनि सिंध सागर पार्टी में शमूलियत जी कोठ ॾियनि। ॿिए पासे सिंध सागर पार्टी पारां चक ज़िले शिकारपुर में क़ौमी कचहरी मरकज़ी सदर मंसूर जखड़, मरकज़ी नायब सदर ग़ुलाम कादिर महर, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर अमर सिंधी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में थी गुज़री। सिंध सागर पार्टी पारां सॼी सिंध में हलंदड़ रुकनियत साज़ी जी मुहिम जे सिलसिले में चक ज़िले शिकारपुर में क़ौमी कचहरी पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी सदारत में थी। क़ौमी कचहरी में सिंध सागर पार्टी जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त अमर सिंधी, हाजी मोहकमुद्दीन खोसो, अनवर सुमरो, गुलशेर महर, गोहर सिंधी, ख़ादम नदवाणी, अला बख्श पंवार, अल्ताफ़ महर, शाहरुख ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। उन मौक़े ते ग़ुलाम कादिर महर, पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, सारंग महर सिंध जे सियासी सूरतहाल जो जाइज़ो वठंदे चयो त सिंध सिंधियनि जी आहे। सिंध सिंधियनि जो क़ौमी वतन आहे। सिंध जे क़ौमी वजूद जे इनकारी आइन क़ानून जी नफ़ी ऐं इनकार में सिंध ऐं सिंधियनि जो आजिपो ऐं तरक़ी आहे। सिंध खे समाजी, सियासी ऐं क़ौमी तबक़ाती इतिहाद जी ज़रूरत आहे। धारी आबादकारी सिंध जो मुख्य मसइलो आहे। जागीरदाराणी ऐं सरमाएदाराणी सियासी जमायतुनि वटि सिंध ऐं सिंधी क़ौम जे मसइलनि जा मुस्तक़िल हल न आहिनि। सिंध खे अहिड़े सघारे क़ौमी इतिहाद जी ज़रूरत आहे जंहिंमें कुझु अॻुवाण न पर सिंध जो अवाम शामिल हुजे। इतिहाद जी हेठिएं सतह ताईं तनज़ीमकारी करण जी ज़रूरत आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जी सेंट्रल कमेटी जो अहम इजलास पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फ़ताह समेजो, गुलज़ार सुमरो, हैदर शाहाणी, निसार किरियो, होत ख़ान गाॾई,
डॉक्टर अब्दुल हमीद मेमन, कादर चन्ना, इम्तियाज़ समे, डॉक्टर सुमार मंगरे, हैदर मल्लाह, सहर रिजवी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल, वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसियुनि ऐं 27 आइनी तरमीम ते तफ़सीली ग़ौर कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त मुल्क खे नवनि बहिराननि में धिकण बदिरां हुक्मराननि खे घुरिजे त मुल्क जे सभिनी सूबनि ऐं क़ौमी कयान खे बराबरी जे बुनियाद ते संदन आइनी, इक़्तिसादी ऐं सियासी हक़ ॾियनि। डॉक्टर कादर मक्सी वधीक चयो त वफ़ाक़ जी बका ऐं इस्तेहकाम उन वक़्त ताईं मुमकिन न आहे जेसिताईं सूबनि खे संदन वसीलनि जी मालिकी ऐं फ़ैसिलनि में मुकमिल इख़्तियार नथा ॾिना वञनि। डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी वाज़िह तौर ते चए थी त जेकॾहिं 27 आइनी तरमीम सिंध जी वहदत, वसीलनि ऐं मजमूई क़ौमी मुफ़ादनि जे उबतड़ हूंदी त सिंध उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। सिंध जी वहदत, ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीलनि ते कंहिं बि क़िस्म जी छेड़छाड़ खे साज़िश सम्झियो वेंदो ऐं उनजो भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। हाणे अदबी तक़रीबनि जे ख़बरनि ते ॿधल सिलसिलो अदबी दुनिया जा अहवाल पेश करियूं था। सिंध जे नामियारे कहाणीकार, कालमनिगार ऐं दानिश्वर अमर जलील जी सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जे मौक़े ते सगा पारां अमर जलील जी रिहाइश गाह ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सगा जे बानी डॉक्टर मोहम्मद सलमान शेख, सगा चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री, सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जे मेंबर ताज मुहम्मद वसाण, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, डॉक्टर मुसरत ख्वाजा ऐं सगा सचल ॻोठ शाख जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद सलमान वसाण शिरकत कई। उन मौक़े ते अमर जलील जी सालगिरह जो केक काटियो वियो, खेसि गुलदस्ता, अजरक ऐं लुंगियूं पारायूं वियूं। अमर जलील खे सिंधी अदब में संदसि ख़िदमतनि एवज़ सगा पारां लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड पिणु पेश कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अमर जलील चयो त मुंहिंजे लिखड़ियुनि जो महवर सिंध आहे। मूंखे सिंध जे माण्हुनि अणमयूं महिनतूं मोहबतूं ॾिनियूं आहिनि। अमर जलील चयो त माण्हुनि जी ख़िदमत करणु हिकु अहम कमु आहे, जेको कमु सगा अधु सदी खां करे रही आहे। हुन सगा सजा थोरा मञिया। सगा जे बानी डॉक्टर मोहम्मद सलमान शेख सगा जे कम बाबति मुख़्तसर तारुफ़ पेश कंदे अमर जलील जे अदबी कम जी तारीफ़ कंदे खेसि सिंध जो रहनुमा कोठियो। सगा जे चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री अमर जलील जे कहाणियुनि, कालमनि ऐं नसर जो ज़िक्र कंदे खेसि भेटा पेश कई। प्रोफेसर एजाज़ कुरैशी पारां अमर जलील जे अदबी कम जो मुख़्तसर तारुफ़ पेश कंदे खेसि सालगिरह जूं मुबारकूं पेश कयूं। डॉक्टर मुसरत ख्वाजा, ताज मुहम्मद वसाण ऐं मोहम्मद सलमान वसाण पिणु अमर जलील जे अदबी कम ते खेसि सिंध जो मोहसिन ऐं रहनुमा क़रार ॾिनो। सगा शहदादकोट ऐं सगा लाड़काणो शाख तरफ़ां सगा जे वाइस चेयरमैन प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना तरफ़ां मुरतब कयल किताब सगा इनसाइक्लोपीडिया जी महूरती तक़रीब आर्ट काउंसिल लाड़काणे में थी गुज़रे। प्रोग्राम जी शुरूआति तिलावत कलाम पाक सां कई वई, जंहिंजी सआदत सगा जामशोरे शाख जे सदर शेख अब्दुल्लाह कोहिस्तानी हासिल कई। जंहिं बाद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत सगा जे अॻूणे मरकज़ी कारोबारी कमेटी जे मेंबर वज़ीर हुसैन फ़रहाद सोलंगी पेश कया। प्रोग्राम जी सदारत अली हसन बिरोही कई। महिमान ख़ासि महताब अकबर राशिदी, नूरुल हुदा शाह, किताब खे सहेड़ींदड़ प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना, एडवोकेट अतहर अली अब्बास सोलंगी, सगा जो डिप्टी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर बख्श अली चांडियो, सेक्रेटरी मालियात नूर मोहम्मद सियाल, सेक्रेटरी इतलात अहमद हसन पहवर ऐं ॿिया हुआ। जॾहिं त सेक्रेटरी सकाफ़त शुहाबुद्दीन शाहाणी, मरकज़ी कारोबारी कमेटी जो मेंबर सैद अली रज़ा शाह, पीरल ख़ान खोसो, नियाज़ हुसैन जागीराणी ऐं ॿिया पिणु महिमान हुआ। जॾहिं त सफ़िया अब्बासी, सनमनाज़ जुणेजो, एहसान अली जमाली, इनायत ख़ुश्क, हनीफ़ सुहाग ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते महिमान ख़ासि महताब अकबर राशिदी ख़िताब कंदे चयो त सगा पंहिंजी औलाद वांगुरु आहे, उनखे औलाद खां घटि न सम्झो वञे। सगा में मौजूदु औरतुनि जूं शाख़ूं तमामु घटि आहिनि, जंहिं करे औरतुनि जी शाख़ वधाइणु घुरिजे ऐं सगा में औरतुनि जूं शाख़ूं हुजणु घुरिजनि।
असांजा साथी कंहिं बि प्रोग्राम में पंहिंजनि औरतुनि खे शामिलु नथा कनि। उन्हनि खे घुरिजे त उहे पंहिंजे औरतुनि खे ज़रूरु वठी अचनि। हुन वधीक चयो त किताब जे लेखक खे मुबारकूं ॾियां थी जंहिं ॼाण वारो किताब लिखियो आहे। नूरुल हुदा शाह ख़िताब कंदे चयो त अहिड़े मुल्क में जिते इदारा बंदि थी वञनि उते 52 साल इदारे जो हलणु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जेसिताईं हिन तनज़ीम में नौजवान शामिलु न थींदा तेसिताईं सगा अॻिते न वधी सघंदी। जंहिंखां पोइ तक़रीब जे महिमान ख़ासि सेक्रेटरी जनरल अली हुसैन बिरोही ख़िताब कंदे चयो त सगा हमेशह सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे ऐं ख़िदमत कंदी रहंदी। सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी हफ़्तेवार दस्तूरी अदबी विहक क़दीर लगारी जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें डॉक्टर कादर बख्श मगसी ग़ज़ल, रफ़ीक़ास लगारी लतीफ़ियात, पीर माजिद जान सरहदी ग़ज़ल, रमज़ान आज़ाद लगारी ग़ज़ल, गुल मोहम्मद समो गिरामर, मोहम्मद अली सारम सुरियो ग़ज़ल, जान मोहम्मद लगारी गीत, मोहम्मद अशरफ गंजलाणी सवाहने ख़ाको, फ़ज़ल लगारी गीत पेश कयो। नकोर तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत जे ज़िले राबता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, इमदाद हुसैन अरमान ख़ासकेली, आशिक अली गाहू, रफ़ीक़ास लगारी, आगा जान आगा, गुल ख़ासकेली, गुल मोहम्मद सुमरो, इम्तियाज़ अली रिंद, नजीबुल्ला घराणो, मोहम्मद सिद्दीक़, अतिया बतूल सेतो, अली रज़ा महरी ऐं ॿियनि राया ॾिना। जॾहिं त आख़िर में रफ़ीक़ास लगारी माना तशरी सुमेद शाह लतीफ़ जे सुर यमन कल्याण जे बैदि सां विहक जी पुॼाणी कई। सिंधी अदबी संगत शाख टंडे जाम जी हफ़्तेवार दस्तूरी गरजाणी टंडे जाम में डॉक्टर फैज़ मोहम्मद भुर्ट जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें आसी ज़मीनी बैत, सतायल सिकंदर ग़ज़ल, प्रोफेसर मिठल जसकाणी नसरी टुकरो, अब्दुल रसूल अब्बासी नसरी नज़म, प्रोफेसर शोक पंजतनी ग़ज़ल, फ़कीर अली असगर सोलंगी कहाणी, इनायत लगारी दोहा पेश कया। जॾहिं त संगत टंडो जाम तरफ़ां हिकु रिसाले जे इजराउ जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।